इहे मूंखे बि करणियूं हुयूं, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका ख़ासि इहा आहे त ज़फ़र काज़मी मुंहिंजी मुलाक़ात गुलमान खत्री साहिबु रही तमामु सुहिणी। कराची में हूंदो हुओ, हुनजो पंहिंजो स्टाइल हो, हुनजो भाउ आदिल खत्री वकील हूंदो हुओ, असांजो कमु आदिल खत्री में पियो, पर गुल खत्री साहिबु वियासीं। सुठो माण्हू तमामु। इनकाफ शेख साहिबु जेको सो पंहिंजे लिहाज़ खां बि वॾी शख़्सियत हो, छो जो उहो आलिम बि हो, अदीब हो ऐं मुसविर हो। ऐं ज़फ़र जेको आहे ज़फ़र काज़मी आलिम चइजे, आलिम त चइबो छो जो इल्म खां वाक़ुफ़ु हो, पर हू हिकिड़ो ईअं सम्झो त जीअं सिंधी अदबी संगत जा मेंबर तव्हां ॾिठा त हू ईअं हूंदो, हुन में का बि गुरू वॾाई कंहिं क़िस्म जो ऐं मोहबत करण वारो शख़्स। ऐं असांखे हालांकि उमिरि में तमामु घणो वॾो हो, असांखे ख़बर कान हुई केतिरो वॾो आहे, लॻंदो असां जहिड़ो कचहरी में असां कंदो उथण विहण सां गॾु हूंदो। हुनजो स्टाइल पंहिंजो हो, ख़ासि करे जेका हुन पोर्ट्रेट्स ठाहिया जंहिंजो ज़िक्र कयो सलीम साहिबु, बिछिया ते जेके न तीअं लॻा पिया हूंदा उहे, ऐं उन्हनि में हुन सिंधी औरत खे जेको पोर्ट्रेट कयो आहे ऐं सिंधियूं जेके सूरमियूं आहिनि, शाह साहिबु जिन खे ॻायो आहे उन्हनि जो सूरमियूं पाण चऊं था, सूरमियूं न आहिनि, हीरो माना सूरमो न आहे, कॾहिं कॾहिं बुज़दिल माण्हू बि हीरो हूंदा आहिनि ऐं पर कंहिं कम जे करे हीरो थी वेंदा आहिनि। बहरहाल उहे जेके मख़सूस औरतूं आहिनि उन्हनि जो बि हिननि ॾाढो सुठो ज़िक्र कयो आहे। वॾी ॻाल्हि हिन जी आहे हिकु दरिया दिलि माण्हू हो, फ़राख़ दिलि माण्हू हो, नंढे वॾे सां कीअं वक़्तु गुज़ारिजे हू ॼाणंदो हो, असांखे पाण सां गॾु वठी हलंदो हो। असां लाइ जीअं शमशेर हूंदो, हालांकि ज़फ़र देरि सां आयो हैदराबाद, शमशेर असां सां गॾु घणो वक़्तु हिते रहियो, पर ज़फ़र जेको वक़्तु आयो हुते त असांजी दोस्ती थी वई। ऐं मुंहिंजे काफ़ी हिकिड़ो किताबु हो प्यार, हुनजो टाइटल बि ठाहियईं। इहे टाइटल्स त इनकाफ शेख बि ठाहिया न, पर वॾी ॻाल्हि इहा हुई त हीउ यार वेस माण्हू ऐं पंहिंजे शागिर्दनि सां हीउ ईअं हलंदो जीअं दोस्त हुजे, छो जो कंहिं बि उस्ताद जे शागिर्दनि ईअं हिन जे लाइ जीअं हुननि ज़ोर रखियो त हिते दफ़न कयो वञे, या हुन वटि वेठा हूंदा, बीमार हूंदो त हुन जे घर वेठा गांव आहे सभिनी करे त ईअं हिन वटि वेठा, जीअं रसूल पली खे जॾहिं आख़िरी वक़्तु हो त माण्हू मर्द औरतूं वेठा हूंदा ॻाईंदा पिया, पाण हुननि जे गाननि जूं बि तस्वीर कंदो, ओॾी महिल इहो जुमिलो इहो कोन्हे, इहो ई आहे उन में उन जी ज़िंदगी आख़िरी ॾींहं ईअं गुज़री विया। सम्झा थो ख़ुशकिस्मत आहिनि इहे माण्हू, हीअ ख़ुशकिस्मत हुजे हुन सां आख़िरी ॾींहंनि में दोस्त साथी गॾु हुअसि ऐं सिंध खे हिकिड़ो एॾो सरमायो ॾेई वियो, इन खां वधीक ॿियनि कंहिं माण्हू लाइ मुमकिन कोन्हे। हर माण्हू पंहिंजे वसार पंहिंजे दिमाग़ हार जेकी कुझु ॾिए थो हुनखे पोइ पाण असेस था कयूं, ख़बर पए थी वधीक आहे या घटि आहे या चङो या कीअं हो। ज़फ़र मूं ज़फ़र काज़मी जा संदसि पुट मूंखां इंटरव्यू वरिता हुआ जेके मौजूदु आहिनि ते जी जेको चैनल्स ते मौजूदु आहिनि, हा हुनते में दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि जेके असां दोस्ती वारियूं कंदासीं। हिकिड़ो वाक़ियो ज़रूरु बयानु कंदुसि मज़े वारो, त असां साईं GM साहिब जे वफ़ात ते फातिहा लाइ वियासीं पिए सन, सुभाणे महिमान जी गाॾी हुई, सुभाणे तॾहिं बदीन जो DC हो, सरकारी गाॾी हुअसि, ड्राइवर सरकारी हो, हिननि DC जा वरी सरकारी ॿ ड्राइवर वरी ॿियनि एजेंसी जा हूंदा आहिनि, इहे ख़ुदि DC ते बि नंढी नज़र हूंदी आहे, सभु सुञाणींदा आहिनि। उते वाट ते भॻे ठोड़े वटि गाॾीअ में अची बाहि लॻी, धुआं निकिता, गाॾी रोकियऊं, पाणी खपे पाणी खपे पाणी खपे, ड्राइवर विधो ज़फ़र काज़मी जे थर्मास में, इहा छा आहे, चई मता मता इहे विझाईं त गाॾी उॾामी वेंदी। त हिकिड़ो शौक़ीन मुड़ुसु हो ऐं पंहिंजो खाइण पीअण जो शौक़ीन हो, हिकु भेरे पाण ॿुधाईं चई त मूंखे मुंहिंजे वालिद साहिब खे कंहिं शिकायत कई, साईं जो वालिद साहिबु साईं जहिड़ो ई हो, असां हिकु ॿ दफ़ा ॾिठो हुनजो स्टाइल नमूनो उहो ई हो त ज़फ़र साहिबु पीए थो, हुन मूंखे चयो बाबा तूं ॿुधो आहे त तूं ड्रिंक थो करीं, इहा ॻाल्हि सुठी कान्हे ऐं इख़लाक़ी तौर बि ऐं सिहत जे लिहाज़ खां बि असांजे दिन में जाइज़ न आहे। चई बाबा भले तव्हांखे कॾहिं मूं ख़राबु पीतल, चई न, चई तव्हां कॾहिं महसूसु कयो तव्हां पीतल आहियां या पीअंदो आहियां, चई बाबा हींअर बि पीतल आहियां, चई पोइ ठहियो छा चवणो पवंदो। ज़फ़र साहिबु जो दिलफ़रेब अंदाज़ हूंदो हो ऐं हुनजो जेको हेठि पाईंदो हो उनजो बि सबबु हूंदो,
छो जो हेडलाइन त असीं कोन सुञाणंदासीं पोइ इन करे जीअं असीं हाणे पायूं था इन जो सबबु आहे ज़फ़र साहिबु असांजो दोस्त सिर्फ़ु आर्टिस्ट कोन आहे पर असांजो दोस्त हो ऐं असांखे यादि रहंदो हिननि ॾींहं यादगिरियुनि जो हिननि ॾींहंनि जो जेको पहिरियों आहे इहो असांजे अदबी संगत खे वञे थो बिल्कुलु ऐं ख़ासि करे ताज ऐं सलीम ऐं शाबूस हुजनि हर वक़्तु जीअं नालो नथो वठां चइबा आहिनि चादर ठारायो चादरूं ठहिराइनि था अचनि था हीअ असुल में आहे हिन जे नाले खे हिन दौर ताईं पहुचाइणु जी इहो असांजो कमु आहे असां हिनखे पहुचायूं था पोइ हिन दौर वारा माण्हू जेके इंट्रस्टेड आहिनि अचनि था ॿुधनि था उहे वरी शिकायत कनि था त असां नौजवाननि खे शामिलु कोन कयो अथव तव्हांखे शामिलु ईअं ई कबो न तव्हांखे जॾहिं असीं पंहिंजी यादगिरियुनि में शामिलु कंदासीं तॾहिं हुन सफ़र में शामिलु थींदो बिल्कुलु उहो किथां शुरू थियो आहे किथे ख़तमु थियो आहे त अञा ताईं पूरी कंहिंखे ॼाण कान्हे बहरहाल ज़फ़र काज़मी या इनकाब शेख साहब या अकबर जेको आहे उहो सादो माण्हू हुओ एॾो सिंपल माण्हू हूंदो जो तव्हांखे ख़बर न पवंदी ऐं उनखे शौक़ु हो शौक़ु पागलपन जे हद ताईं ऐं शाह खे मुसविर कराइण जीअं ग़ालिब थियल आहे या ॿिया शाइर थियल आहिनि पोइ हुन पंहिंजी पेंशन जा हड़ पैसा जेके आहिनि हुन में लॻाए छॾिया ऐं हुनखे इहो आसिरो हो ऐं इहो हुजणु खपे हा त हुन जेको ख़र्चु कयो इहो कल्चर डिपार्टमेंट खे भरे ॾियणु खपे छो जो हुन कल्चर डिपार्टमेंट जो कमु अकेले सां कमु जेके आहिनि कल्चर डिपार्टमेंट खुलियल ई इन करे न ईअं न आहिनि त इहे सिर्फ़ु तंज़ीमुनि खे पैसा ॾेई नाच गाना कराइनि पर हिन जो कमु इहो आहे त इल्मु ते कोई फ़र्क़ु ॾियनि ऐं सिंध जे कल्चर खे सिंध जे सकावत खे महफ़ूज़ बनाइण लाइ जेको कुझु करे सघंदो कनि जेको हीउ कोन था कनि ऐं कोन कंदा छो जो हिते तमामु हालतूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो इन ई तरीक़े सां कमु थी सघे थो वरी बि तव्हांखे वटि मेला मिलनि था उहे तव्हांजे पसंदि जा आहिनि न पसंदि जा आहिनि पर माण्हू गॾिजनि था अची मिलनि था जवान अचनि था पुड़ा अचनि था नंढा अचनि था वॾा अचनि था नचनि था टिपनि था कुझु वक़्त खां पर कल्चर जी जेका ख़िदमत आहे सा न पई थिए जेकॾहिं असांजो कल्चर जेको आहे त उहो तव्हांखे कल्चर जी कल्चर ऐं सिविलाइज़ेशन में को फ़र्क़ु आहे कल्चर हूंदो आहे ॻोठ जो ज़मीन जो सिविलाइज़ेशन हूंदी आहे शहरनि जी सिविलाइज़ेशन जेके असांजो जीअं चवनि था अॼुकल्ह अचनि पिया त सिंध में हिंदू हुआ जेके उतां तिजारत कंदा हीअ कंदा ऐं शहरनि खे वसाए वेठा बाबा शहरनि खे वसाए वेठा आहियो ऑन वॉट कास्ट तव्हांखे मानी कंहिंजे खाराई तव्हांखे खीर मखण कंहिंजे पहुचायो तव्हांखे बैदा कुकड़ियूं कंहिंजे पहुचायो तव्हां त शहरनि खे वसायो पर तव्हांजी जान तव्हांजो सोल तव्हांजो रूह त कल्चर आहे न असांजो रूह कल्चर आहे पर रूह जी माना या न त जिस्म खे छॾे वंहिंजबो ज़रूरु ॾाढी बुलाइबी वार बि ठहिराइबा पर उहो कल्चर जेको असांजो आहे तंहिंखे असांखे विसारणु न खपे ऐं इन कम जे लाइ हेॾी सारियूं वज़ारतूं ठहियल आहिनि सुठा माण्हू बचनि था वधीक सुठा कमु कनि था जे सुठा न आहिनि चङा न आहिनि त चङा कम नथा थियनि पर को अहिड़ो सिस्टम ठहिणु खपे जंहिंमें जेको बि अचे सुठे कमु करण ते मजबूर थी वञे